अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे जमाल अबड़ो। जमालुद्दीन अबड़ो 1924 में ॻोठ सांगी तालुका मेहड़ ज़िले दादूअ में पैदा थियो। संदन वफ़ात 2004 में थी। संदसि शुमार सिंधी अदब जे उन्ही कहाणीकारनि मां थिए थो जन सिंधी कहाणी खे जिदत बख़्शी। ख़ूबसूरत ॿोली ऐं अछूते अंदाज़ बयान वसीले समाजी नाबराबरी ज़ुल्म ऐं अन्याय जहिड़े जानदार तस्वीर कशी जमाल अबड़ो साहब जी कहाणियुनि जी ख़ूबी थी सघे थी। खेसि सिंधी अदब जो मैक्सम गुरकी चयो वेंदो आहे। तो दोस्तों जेको आहे जमाल अबड़ो जी इहा जेका आहे असां खणी चइजे थी उहो ब्रीफ इंट्रोडक्शन थी वियो। हुन खां अलावा तारूफ़ आहे संदन किथे ॼावा कॾहिं विसाल थियो ऐं उन्हनि खे छा चवंदा आहिनि। अच्छा, पहिरियों दफ़ो 1959 में संदसि कहाणियुनि जो मजमूओ पशु पाशा जे नाले सां शाया थियो। 1972 में ॿियो छापो बदमाश जे नाले सां आयो। हींअर संदसि सभई कहाणियूं जमाल अबड़े जे कहाणियूं जे नाले उनवान सां ऐं ॿियो किताब जमाल अबड़ो कहाणियूं मज़मून ऐं शख़्सियत जे उनवान सां छापियल आहिनि। त दोस्तों जेको पशु पाशा आहे उहो जेको आहे उहो सिंध जे जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ हिकिड़ो माना नावेल आहे, हिकिड़ो माना उन्हनि जी कहाणी आहे, मजमू आहे पशु पाशा जो। त दोस्तों इन पशु पाशा ते असां अॻिते हली करे किताबनि ते जेको आहे तनक़ीदी जाइज़ा पढ़ंदासीं। जेके मशहूरु किताब हूंदा, सांगड़ थी वियो, पशु पाशा थी वियो, मोहन जो दड़ो थी वियो, सो अहिड़ा मुख़्तलिफ़ किताब आहिनि सो जेके अची सघनि था। सो उहे असां पढ़ंदासीं, उन वक़्तु असां पशु पाशा ते बि नज़र फेराईंदासीं। सो इहो संदन जेको आहे मशहूरु किताबु आहे। त दोस्तों जमाल अबड़ो साहब जी जेका आतम कहाणी आहे उहा 4 जिल्दनि में आहे। ॾिसी ॾो अखियुनि ऊनी ॻाल्हि इसरार जी, ठुअर में ॻाढ़ा गुल ऐं ईंदो न वरी वणजारो। जमाल अबड़ो ज़ाती तौर ते जज जे पेशे सां वाबस्ता हो, इन करे संदसि किरदारनि ऐं कहाणियुनि जा प्लॉट संदसि पेशे जे इर्द गिर्द घुमनि था। जमाल जो लाज़वाल ऐं मुतज़ाद किरदार पशु पाशा करवेंट्स क्विज़ोट डॉन क्विज़ोट सां भेटियो वञी वेंदो आहे। सो पशु पाशा कहाणी खे सिंध जे जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ अलामती आदर्शी ऐं इनकलाबी नमूनो पेश कयो वियो आहे। त दोस्तों इन हवाले से अगरि जमाल अबड़ो साहब जे जेको आहे जे ते कोई अचे त संदन ख़िदमतनि ते त असां जेको आहे पहिरियां त तारुफ़ लिखंदासीं किथे ॼावा ऐं उन्हनि खे जीअं मैक्सम गोरकी चयो वेंदो आहे। ऐं वरी लिखंदासीं उन्हनि जे लिखण जा मौज़ू जेके आहिनि उहे आहिनि सिंधी समाज जा जो बुरायूं आहिनि, सिंधी समाज जा जेके में मौजूदु जेके तग़फ़ुन आहिनि, जेके उन्हनि जा सिंधी समाज में जेके बुरायूं आहिनि उन्हनि ते कलम खयो अथनि। उन खां अलावा संदन जेको लिखणियुनि जो जेको पशु पाशा आहे, जेको मजमूओ कहाणियुनि जो, उन ते हिकिड़ी नज़र फेराईंदासीं। संदन आतम कहाणी जा जेके 4 जिल्द आहिनि उहे बि ॿुधाईंदासीं। इन हिसाब सां हिकिड़ो असांजो सुठो जेको आहे न असांजो जवाबु तयारु थी सघे थो। उमेदु आहे त तव्हांखे लेक्चर सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।